अड़े निभागो री हितां किथां जी कंध में पियो हिन पासे निकरां पर किथे मारे मां विझे। ए छोरा गुलोड़ा मुख ॾिसो थो भॼे का? ए ना मिस्री ए तो खे ॾिसी कुॼाणे लाइ भॼंदुसि। अलाए जे ॿेली वञण लाइ भूतूं त है ई पे। ए हाणे अखियूं किना बि झको थी वियो आहीं। ए ई त घोरियो पर हट ते केरु हूंदो? तूं त हिते वेठो आहीं। एको छा थियो? ए ॿेली वखर गिणणो आहे, विहां वॼाइण वियो हुअसि। घोर जा 2-3 रुपया जुड़िया आहिनि। अड़े ई मो हट ते वेंदो मौज ॻाल्हि ज़रूर कंदो। ए हाणे तव्हां मरी वियसि ए पाऊं तो वरां त बि मज़ो कीने। ए गुलूड़ा सोचे कुॼाड़ो थो, अॼु रोकड़े से वखर गिनंदुसि। ए आऊं सोचां तो त वखर खणी सुभाणे दुकान ते वठिजे। को सेठ की न हूंदो का दुकान ते? ए हाओ सेठ सहर निकिरियो। ए हट बंद हूंदो त वञण जो ई कम कीने। ए लंघंदुसि उतां, हट खुलल हूंदो त खासो न त घोरियो। ए सच्चे ज़ात आयम मिस्री जाड़ो। ए इन गस ते त लाल वारी कुत्ती वियाई आहे। ए मुख में जरे घट नियो हुई। ए तू इने मज्जीअ वारी ओता कवड़ा हलियो वञ। ए असां राजे जा राज कुत्ते जा कुटे छड़िया। ए हेकी लाल वारी कुतरी मुख कुॼाड़ो कंदी। ए मूं सोचो किथे ॾाढ़े न विझनि तॾहिं चयुमि। ए आऊं बेली हाणे हलां थो, मूंखे हिन कुतरे जो डपु कीने। ए बब्बी बथम पर निभागो मचिड़ियो पट्टीअ ते। ए हाणे जे सेठ वटि निभागो पोल थो पथरा करे त मरी वियसि। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।